मुमल मां समझा तो असांजी शादी में जेकॾहिं थोरी बि डर थी न त कई मसला पैदा थी सघनि था ऐं तूं उनजे करे ई परेशान पर मां कंहिंजे करे परेशान आहियां उहा तोखे ख़बर ई न आहे। जेकॾहिं तुंहिंजी परेशानी जी मूंखे ख़बर न आहे त पोइ तूं ई ॿुधा त तूं छाजे लाइ परेशान आहीं। मुमल हिन वक़्तु मुंहिंजा खीसा सफ़ा ख़ाली आहे ऐं ॾाज जे लाइ मूंखे 5-6 लखनि जी ज़रूरत पवंदी। मां हिकु जोड़े में बि तोसां शादी करण जे लाइ तयार आहियां। तूं त हिकिड़े वॻे में बि ख़ुशि आहीं पर असां त पंहिंजे मथां माण्हू नथा खिलाए सघूं। सभु को त ईअं ई चवंदो न त सुहिणीअ जे सिकी लदे बाहि जो त ॾाजी कोन। माण्हुनि जी खिलनि तरफ़ ॾिसंदा रहंदासीं न त मुंहिंजी शादी कॾहिं बि कोन थींदी। मुमल मां माण्हुनि जी खिलुनि जी परवाह नथो कयां पर थोरो घणो ॾाज त वठणो पवंदो। मीर तूं ॾाज जी तरफ़ न ॾिस, जेतिरो जल्दी थी सघे त शादी जी तारीख़ रख। घणी देर थी वई त तुंहिंजी मुंहिंजी शादी न थींदी। ठीकु आहे मुमल, मां हिकु हफ़्ते में ई शादी जी तयारी करे थो वञां। मूंखे पक तॾहिं थींदी जॾहिं तूं अॼु राति असांजे घर अची अदा खे शादी जी तारीख़ ॾेई। मुमल अॼु राति मां ई अदी पाण में सलाह कई, सुभाणे मां शादी जी तारीख़ ॾेई वेंदुसि। मीर इहो पको वाइदो कर। हा बाबा पको वाइदो। हाणे तो ख़ुशि थी न? ख़ुशि तॾहिं थींदसि जॾहिं शादी जी तारीख़ ॿधबी। इहा बि सुभाणे ॿधजी वेंदी ऐं तमामु वेझो रखंदसि इंशाअल्लाह। अदा जेको बि असांजो ग़रीबाणो हाल आहे तूं उन हाल ते ॾाज वठी छॾ ऐं शादी जी तारीख़ ॾेई छॾ। हा दी, मूं बि इहो ई सोचियो आहे। घणे ॾाज जे चक्कर में शादी 2-3 महीना लेट थी इन करे सोचियो अथमि जेके 2-3 रुपया कयल उन्हनि में ई ॾाज वठो। पोइ अदा शादी जी तारीख़ कॾहिं तो रखी? हाणे तूं सलाह ॾे अदी, घणा ॾींहं पोइ ते हटाए ॾींहं रखो। मां त चवां थी अदा 3-4 ॾींहंनि में शादी जी तारीख़ ॾेई छॾ। अदी 3-4 ॾींहं त सफ़ा थोड़ा, अच्छा 10 ॾींहं रखूं। ना अदा 2 ॾींहं पोइ ते कयूं या 10 ॾींहं पर जेके असांजा हाल आहिनि से त साॻिया ई रहंदा। पोइ ई था कयूं भला 5 ॾींहं पोइ ते अॼु 5 तारीख़ आहे, 10 तारीख़ ते शादी मुकरर आहे। पोइ अदा सुभाणे न ॿिए ॾींहुं मां बुकी जो सॾ हलायां थी ऐं कुंवार खे वनवा में विहारे थी अचां। अदी इहो माइन वारो कमु तूं संभाल, बाक़ी मां वॾो भतु कोन कंदुसि। निकाह जे टाइम ते 2-3 जेके वेझा दोस्त आहिनि उन्हनि खे घुराईंदुसि बस। पोइ अदा सुभाणे हली शादी जी तारीख़ उन्हनि खे ॾेई अचूं। हा दी, सुभाणे तूं वञी उन्हनि खे शादी जी तारीख़ ॾेई अच। कुझु दोस्तनि में आसरो आहे, जेके लख सवा मिलिया उन्हनि मां ॾाज वठी ईंदासीं। आशू, असां सुभाणे बुकी विझण था चाहियूं, शादी सादगी में करण था चाहियूं जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त। मीर, मूमल तुंहिंजी अमानत आहे। हाणे तूं शादी धूमधाम सां तो करे या बसि ईअं ई तो करे, इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, असांखे को बि एतिराज़ न। पोइ सुभाणे असां बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे वेंदासीं। असां पंहिंजी तयारी करे था छॾियो, तव्हां सुभाणे हलिया अचिजो। ॿी ॻाल्हि आशू, मां पंहिंजे निकाह जी कुझु वेझनि दोस्तनि खे दावत ॾींदुसि, जिन मां कुझु तोसां ठहनि था कुझु नथा ठहनि। जेकॾहिं तोखे एतिराज़ हुजे त हींअर ई ॿुधाए छॾ, मतां निकाह जे टाइम को मसइलो थिए। मीर, तूं मुंहिंजे दुश्मन खे मुंहिंजे साम्हूं विहारींदे न, तॾहिं मां कावड़ कोन कंदुसि। पोइ असांखे इजाज़त ॾियो त असां वञी तयारी कयूं। ठीकु आहे मीर, हाणे तव्हांखे इजाज़त। हल दी। छोरी हाणे तयारी करे छॾ। अदा मूंखे त यकीन ई नथो अचे त मुंहिंजी शादी बि थिए। किथे मां ख्वाब त नथी ॾिसां। इहा ई हक़ीक़त आहे मुंहिंजी भेण, इहो को ख्वाब न आहे। मूमल, तुंहिंजा सभु ख्वाब हाणे जल्द पूरा थियण वारा आहिनि। अदा ऐं मीर जी दुश्मनी ॾिसी मूं त आसरो ई पले छॾियो त मुंहिंजी मीर सां शादी बि थी। मुंहिंजी भेण, मूंखे पंहिंजी दुश्मनी ऐं ज़िद खां वधीक तुंहिंजी ख़ुशियूं प्यारियूं ऐं मां पंहिंजे हिननि हथनि सां पंहिंजी भेण खे कुंवार बणाए हुनजे घर मोकिलियो।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।